नाज़रीन, हुकूमत पारां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी किस्त जारी कंदे ई औरतुनि जी रश सेंटरनि ते थी वई। गड़ियासीन सेंटर ते आसपास जूं बेनिफिशरीज़ औरतूं पंहिंजी किस्त हासिल करण जे लाइ जीअं ई पहुतियूं त डिवाइस होल्डरनि पंहिंजूं डिवाइसूं बंदि करे छॾियूं। औरतुनि खे पंहिंजी किस्त ॾियण खां इनकार करे छॾियो। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गड़ियासीन में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे सेंटर ते औरतुनि जी तज़रीर जो सिलसिलो जारी आहे ऐं उन्हनि खां कंहिं बि क़िस्म जो को बि पुछाणो करण वारो कोई बि कोन्हे ऐं औरतूं जेके आहिनि उहे किस्त हासिल करण खां महिरूम थी वियूं आहिनि। ज़राए जे मुताबिक़ त इस्लामाबाद खां आयल BISP सेंटर इंचार्ज AD मुख़्तियार मार, सुपरवाइज़र इरशाद मार डिवाइस होल्डरनि जूं डिवाइसूं ॾेती लेती न थियण सबबि बंदि करे छॾियूं आहिनि। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़िले शिकारपुर जे तालुके हेडक्वाटर गड़ियासीन में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे सेंटर ते औरतुनि खे डिवाइस होल्डरनि पंहिंजी किस्त ॾियण खां जवाबु ॾेई छॾियो। परे परे खां औरतूं इंतिहाई तकलीफ़ ऐं ॾुख वारी कैफ़ियत में मातम कंदे वापसि घरनि जी तरफ़ रवानो थी वियूं। औरतुनि दावो कयूं त असां जे घर में हिन वक़्तु कुझु बि कोन्हे, असां मुख़्तलिफ़ कमनि जी आस रखी करे पंहिंजी किस्त हासिल करणु आया हुआसीं, पर डिवाइस होल्डरनि किस्त ॾियण खां जवाबु ॾेई छॾियो आहे। डिवाइस होल्डरनि जो चवणु आहे त सिस्टम जाम थी वियो आहे, जॾहिं त ॿुधण में पियो अचे त जेका BISP जी जेका इस्लामाबाद जी टीम आहे उन्हनि डिवाइस होल्डरनि खां कुझु पैसा रक़म जेका आहे घुर कई आहे। पंहिंजो हिसो पती न ॾियण ते जेके आहिनि डिवाइस होल्डरनि जूं डिवाइसूं बंदि करे छॾियूं आहिनि, सिस्टम खे जाम करे छॾियो आहे।